साइकिल टिन माण्हुनि फुर कई जी, पोइ उन में असां उनजी FIR कईसीं। पोइ हींअर वरी मुंहिंजो इंचार्ज कल वहाब जटिया इंचार्ज वहाब रोही साहब गश्त में हुआ कॉर्नर लस्ती ते, त उहो ई टे माण्हू जेको आहे सो साम्हूं आया, पुलिस खे ॾिसी फायरिंग कयूं। पोइ ॿ माण्हू भॼी विया, हिकिड़ो माण्हू ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो आहे। ऐं उहा ई फुरथियल जेका ॾींहं जो गाॾी फुर थी आहे मोटरसाइकिल गुलाम मुस्तफ़ा साते खां, उहा ई हिन खां बरामद। ॿिया जेके जवाबदार फरार थिया उन्हनि जे बारे में का ॼाण आहे? उनजे बारे में पुलिस सुञाता आहिनि उन्हनि खे। हिकिड़ो आसिफ़ रिंद आहे, ॿियो अयाज़ रिंद आहे, इजाज़ रिंद। हिननि जो क्रिमिनल रिकॉर्ड वग़ैरह को आहे? क्रिमिनल हिन जो जेको पंहिंजो महरम रिंद जो पुटु आहे इहो त हाई लेवल जो ॾुआरी आहे महरम रिंद, ऐं आसिफ़ पुण हाई लेवल जो ॾुआरी आहे। हुननि जी गिरफ़्तारी लाइ कहिड़ो उपाउ? इंशाअल्लाह जल्द गिरफ़्तार कंदा।